ओम शांति। सब म्यूट बटन दबाए छॾिजो। हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा हाणे पंहिंजे मन ऐं बुद्धि खे हिन देहिक दुनिया खां परे हुन निराकारी दुनिया में ब्रह्म महालोक में पंहिंजी बुद्धि योग टिकायो परमात्मा सां। वो ब्रह्म महालोक जाते असांजो बाप रहंदो आहे निराकार रूप में। बाबा खे उते यादि करो। हाणे महात्मा पंहिंजे बाप जा महावाक्य थी ॿुधाए जेका बाबा ब्रह्मा जे तन में अची करे असांखे ॿुधाया अथई। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठी मीठी बच्चे दुनिया वारा त अञा ताईं अज्ञानता में वेठा आहिनि। न भॻवान जे बारे में ॼाणंदा आहिनि, न ख़ुदि जे बारे में, न पंहिंजे घर ब्रह्म तत्व जे बारे में ॼाणंदा आहिनि। ब्रह्म तत्व ते पाण सभु आत्मायूं रहींदा आहिनि। जेकी पंहिंजे पंहिंजे शरीर में आत्मा आहे न, असल में वो रहण वारी ब्रह्म तत्व में आहे। हुन तत्व में पंहिंजो बाप बि रहंदो आहे। त पाण खे पंहिंजो बुद्धि योग ब्रह्म तत्व में लॻाइणो आहे। पंहिंजे बाप वटि सन्यासी त हुन ब्रह्म तत्व खे यादि कंदा आहिनि। लेकिन असांखे हुन तत्व में जेको बाबा असांजो वेठो आहे न, परमात्मा बाप, उनखे यादि करणो। हुन परमात्मा जी ही महिमा सभु ॻाईंदा आहिनि। त बाबा चवनि था, हाणे मूंखे हुन निराकार रूप में ब्रह्म तत्व में यादि करो। हुतां खां मां ईंदो आहियां ब्रह्मा जे तन में अची करे तव्हांखे ज्ञान ॿुधाईं। जॾहिं ज्ञान ॿुधंदा आहियो त ईअं सम्झो जीअं बाबा ब्रह्मा तन में हाणे आया आहिनि। ऐं जॾहिं तव्हांखे यादि करणो अथव त हुन ब्रह्म तत्व में तव्हांजो बाप मां रहंदो आहे, हुते मूंखे यादि करो निराकार रूप। बाबा चईंदो आहे कि तव्हां बि हुतां जी रहण वारी आहियो, लेकिन पाण हेठि अची करे जनम मरण जे चक्कर में ईंदा आहियूं। ऐं असांजो बाबा असां मुआफ़िक जनम मरण जे चक्कर में न ईंदो आहे। अर्थात असांखे गर्भ में अची करे पंहिंजो शरीर धारण करणो पवंदो आहे न। त परमात्मा पंहिंजो शरीर कॾहिं न वठंदो आहे, गर्भ में न ईंदो। बाबा चईंदो आहे, मां बि गर्भ में अचां त जंहिंजे शरीर खां जनम वठंदमि हुन सां मुंहिंजो हिसाब किताब थी वेंदो न। मां पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण में लॻी वेंदमि त तव्हां दुखी थी वेंदो, त तव्हांखे कीअं मां सुखी ठाहींदमि। इन करे मां तव्हांजे कारण गर्भ में ई न ईंदो आहे। हिन दुनिया में तव्हां वांगुरु खेल खेॾण न ईंदो आहे। मां परमधाम मां हिन सृष्टि ते ईंदो आहियां कंहिंजे शरीर में, ब्रह्मा जे तन में। जॾहिं तव्हां सभु दुखी थी वेंदा आहियो न, हाणे दुनिया कहिड़ी दुखी में आहे। भल भक्ति जो पाठ त हले थो, लेकिन दुख बि त आहे। भक्ति सां थोरे समय जे लाइ सुख मिले थो, ख़ुशी मिलंदी आहे, मन शांति थींदो आहे, लेकिन सदा जे लाइ थोरी थींदो आहे। हाणे त भक्ति कंदे कंदे बि माण्हुनि जी शिकायत आहे कि असां वियूं त था, लेकिन मन नथो लॻे। छो जी हाणे भक्ति में बि उहा शक्ति न आहे। पहिरियों त भक्ति बि माण्हू सुठी रीति कंदा हुया, अव्यभिचारी कंदा हुया, हिक जी कंदा हुया न। हाणे त ॾिसो केॾी सारियूं देवी देवता आहियूं, केॾा सारा ग्रंथ शास्त्र आदि, केॾा मंदिर आदि आहिनि, केॾा गुरूअ बि केॾा थी विया आहिनि। त हाणे पंहिंजो बुद्धि ॾाढी तरफ़ भटकी पई आहे न। इन करे मन नथो लॻे। हाणे मन खे केरु खपे? हाणे हुनजो बाप परमात्मा खपे। मन खे भॻवान जी सच्ची पहचान खपे। हाणे मन बि थकी वियो आहे। छो? अॼु हीअं करो, अॼु हूअं करो, वरी कुझु न थिए त मन सोचणु लॻी वेंदो न, अॼु मां ईअं न कयो त कुझु बुरो न थिए। केॾी सारी ॻाल्हियूं थी वेयूं न मन में। भक्ति जे रिलेटेड बि केॾी सारी ॻाल्हियूं थी वेयूं। त बाबा चए थो, हिन करे हाणे मां तव्हां आत्माउनि खे ॾाढो सहज उपाय थो ॿुधायां कि पंहिंजे मन खे हाणे तव्हां आत्मा ख़ुदि जी पहचान ॾियो कि मन तूं आत्मा में आहे, मां आत्मा आहियां, मुंहिंजी शक्ति तूं मन आहे, तुंहिंजो पीउ परमात्मा आहे। त हाणे तूं हुन परमात्मा खे निराकार रूप में यादि कर।
तुंहिंजो बाप परमात्मा ब्रह्म मां लोक में रहंदो आहे, उहो हाणे आयो आहे असां सां मिलण, तॾहिं पंहिंजो मन शांति थींदो आहे। त बाबा जी परमात्मा जी यथार्थ पहचान सां छा थींदो आहे, पंहिंजो मन शांति थींदो आहे। भक्ति में ये समझ न हूंदी आहे। भक्ति में छा कंदा आहियूं, जेका ग्रंथ शास्त्र आदिन में लिखियलु आहे उहो पढ़ंदा आहियूं न बसि, ऐं सभु पंहिंजो पंहिंजो अर्थ कढी करे ॿुधाईंदा आहिनि। पोइ जंहिंजो बि अर्थ असांखे सुठो लॻे उन सां मन शांति थींदो आहे थोरे समय जे लाइ। लेकिन हिते असांखे परमात्मा केरु थो ज्ञान ॾे, स्वयं आत्मा जो पीउ थो ज्ञान ॾे। हुते त बाक़ी आत्मायूं पंहिंजे मन उन्हनि खे जेको सम्झ में ईंदो अथनि उन अनुसार पाण खे ज्ञान सम्झ ॾींदा आहिनि न, उन अनुसार ई सभु लिखियलु आहिनि। बाबा चए थो इहे ग्रंथ शास्त्र आदि एॾा वॾा थोरी हुया, इहे त हाणे मनुष्य पंहिंजी सम्झ अनुसार लिखिया अथनि। त मनुष्य मनुष्य खे मत थो ॾिए न, त मनुष्य मनुष्य खे मत ॾींदो, भल उहो मनुष्य जेको बि आहे हुन गृहस्थी न कई अथई उहो पवित्र रहंदो आहे, जीअं तप आदि कंदो आहे, उहो ॻाल्हि ठीकु आहे, लेकिन आहे त मनुष्य आत्मा ई न। भगवान और मनुष्य आत्मा में त फ़र्क़ु आहे न। भगवान अर्थात जो सदा अशरीरी शक्तिशाली हुजे, परम धाम में रहण वारो, ऐं मनुष्य आत्मा अर्थात जो हिन दुनिया में जनम मरण जे चक्कर में अचे। त आत्मा जी शक्तियूं त ख़तम थींदियूं न। कहिड़ी बि मनुष्य आत्मा हुजे हुनमें क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार त हूंदो ई आहे न। उहो हुन संन्यास कयो हुन ते हुन विकारनि जो, लेकिन उन्हनि खे सम्झ त हूंदी आहे विकारनि जी ऐं बुराइनि जी, भ्रष्टाचार जी। त बाबा चए थो मां त मूंखे त हिन जे बारे में ज़रा बि कुझु पतो बि न आहे। जीअं नंढे ॿार हूंदा आहिनि न, बिल्कुलु हुननि खे पतो न हूंदो आहे इहो छा आहे, केरु कूड़ आहे, सच छा आहे, कुझु बि हुननि खे पतो न हूंदो। पाण भले हुननि खे चईंदा आहिनि तूं कूड़ थो ॻाल्हाए न, तूं हाणे हीअ चोरी कई न, लेकिन हुननि खे सम्झ में न ईंदी अथनि कि इहे कूड़ आहे, इहे चोरी आहे, इहे सच आहे। त परमात्मा बि एतिरो शुद्ध आहे। पाण बि ॼाणो सोचंदा आहियूं कि भॻवान त ॾिसे थो न इहे कूड़ थो ॻाल्हाए, बाबा चए थो मूंखे थोरी पतो आहे इहे सभु ॻाल्हियूं, मां त बसि तव्हांखे अची करे सच ॿुधाईंदो आहे। त परमात्मा जेकी सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो न असांखे, त असांखे महसूसु थींदो आहे, असांखे सम्झ ईंदी कि मां त अञा ताईं कूड़ में हुयमि, हाणे मूंखे परमात्मा सच जी राह ॾेखारी अथई। त बाबा अची करे असांखे ख़ुदि जो मां केरु आहियां, उहो भॻवानु केरु आहे, परमात्मा केरु आहे, हुनजी पहचान ॾींदो। इनखे चइबो आहे ज्ञान। ज्ञान अर्थात जॾहिं आत्मा जी बुद्धि खुले, आत्मा खे सम्झ में अचे कि मां कीअं हिन शरीर में वेही करे कर्म थी करां, जो पीउ केरु आहे, हिन सृष्टि ते मां कॾहिं खां आई आहियां, हिन सृष्टि ते हाणे एॾा दुख छो आहिनि, एॾा धर्म कीअं वृद्धि थिया हिन सृष्टि ते, हिन सृष्टि जे पूरी आदि मध्य अंत जो ज्ञान हुजे। आत्मा खे पंहिंजे घर जो, मां हिते कीअं पाठ वॼायो, हाणे मां मथे कीअं वेंदमि, उहो सभु ज्ञान जॾहिं पाण खे प्राप्त थींदो आहे हुनखे चइबो आहे ज्ञान। ज्ञान अर्थात जंहिंसां आत्मा जी सदगति थिए, सदगति अर्थात हुनजी सम्झ वधे, हुनजे जीवन में सुख शांति अचे। त इहो ज्ञान पाण खे बाबा छो था ॾियनि, छो जो हाणे आत्मा जी दुर्गति थी आहे न। हाणे पाण सॼो ॾींहुं इहे ई था करो न, माण्हू पाठ पूजो थो करे कि असांजे जीवन में सुख अचे, लेकिन महिनत केॾी थो करे न, रोटी नथो खाए, निंड सुठी तरह नथो करे। भक्ति में बि महिनत आहे, ईअं न कि भक्ति आसान आहे। पाण बाबा चए थो सतयुग त्रेता में त तव्हां ॿिन्हिनि प्रकार जी महिनत खां छुटल हूंदव, न त तव्हांखे भक्ति जी महिनत करणी पवंदी, न ई धंधे जी महिनत करणी पवंदी। छो जी हाणे जेको पाण परमात्मा खां ज्ञान था ॿुधूं, परमात्मा खां जो पंहिंजी आत्मा खे प्राप्ति थी थिए न, इन अनुसार पाण खे ऑटोमेटिकली हुते धन मिलंदो। पंहिंजे लाइ जीअं त फिक्स हूंदो पहिरियों खां कि हीअ आत्मा हिन सतयुगी दुनिया में हुनखे एतिरो धन मिलणो ई आहे, छो जो हुते त सोना हीरा हीअं पिया हूंदा जीअं त हिते पथर आदि आहिनि, ॾिसो खानियूं आदि बि आहिनि न हिते पथरनि जी, हुते सोने जी खानी हूंदी, हुते सभु ईअं ई खुलियलु हूंदो, कोई चोरी आदि जी बि डर न रहंदो भई एॾो सोनो आहे सृष्टि ते असां संभाले रखो, कुझु बि न। छो जी जेकियूं आत्मायूं हिते वर्स वठंदियूं आहिनि न, हुते उन अनुसार उहो ओतिरो ई धन खणंदी,
हुनजी आत्मा ओतिरो ई धन खणण में तृप्त थी वेंदी कि अरे वाह मूंखे त एॾो मिली वियो। त हाणे पाण खे बाबा ॿिन्ही प्रकार जी महिनतनि खां छुड़ाए थो, भक्ति जी बि ऐं धंधे धोरी जी बि। लेकिन कॾहिं जॾहिं पाण हाणे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, उनजी मत ते हलंदासीं, उनजी हिन ज्ञान खे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं, तॾहिं त पंहिंजी कमाई थींदी न। तॾहिं त पंहिंजे अंदरि उहो स्वभाव संस्कार धारण थींदा। ॾिसो हाणे पंहिंजो सुबुह खां राति ताईं जेका बि नियम ठहियल आहे, पाण चईंदा न हिनजी संस्कार आहे, हिनजी आदत आहे, एतिरे बजे सुबुह जो उथंदो, पोइ ईअं कंदो, पोइ हेॾे वेंदो, इहे संस्कार थी विया आहिनि न पंहिंजा। क्रोध करण जो संस्कार, जोर सां ॻाल्हाइण जो संस्कार, हिनजी आवाज़ ई आहे, हीअ चिल्लाए नथो लेकिन हिनखे जोर सां ई ॻाल्हाईंदो, मतिलबु हुनजो संस्कार ईअं अथसि। त हाणे पाण खे पंहिंजो संस्कार परिवर्तन करणो आहे, पंहिंजे पाण खे पंहिंजी आदतियूं परिवर्तन करणी आहे, पंहिंजी सोच परिवर्तन करणी आहे। पाण खे भॻवान खे पाण जो अलॻि अलॻि नाम रूप सां यादि कंदा आहियूं, उनखे बि परिवर्तन करणो। हाणे असांखे भॻवान खे निराकार रूप में, हुनजे असली रूप में पंहिंजे बाप जे संबंध सां यादि करणो। ॾिसो हर ॻाल्हि में परिवर्तन करणो। अञा ताईं पाण भॻवान खे अलाए कहिड़े कहिड़े रूप में यादि कयो न, त बुद्धि असांजी भटकी वई। कॾहिं कृष्ण जे रूप में, कॾहिं राम जे रूप में, कॾहिं गुरू जे रूप में, कॾहिं पाण ग्रंथनि खे, शास्त्रनि खे बि भॻवान जे रूप में पूजनि था। शास्त्र ऐं ग्रंथनि में त सिर्फ़ु कहानी लिखियलु आहे न, ऐं महिमा लिखियलु आहे उन्हनि जे बारे में, त उन्हनि खे बि माण्हू भॻवान सम्झी करे पूजनि था। पेड़, सूर्य, तत्वनि खे बि भॻवान। त पंहिंजी ॾिसो बुद्धि, मनो बुद्धि केतिरी जॻह भटकी वियो न। ऐं भॻवान केरु आहे? निराकार परमात्मा। उनजी त वाणी लिखियलु आहे न ग्रंथनि में, ॿियो कंहिंजी वाणी थोरी आहे, परमात्मा जे लाइ ई लिखियलु आहे। भल माण्हू त पोइ परमात्मा सां बुद्धि योग लॻाइणो खपे न, असांखे केरु देहदारी सां बुद्धि योग न लॻाइणो, न ही पुस्तक सां उहो लॻाइणो। पाण अगरि कुझु पढ़ूं बि था त हिन ई रीति पढ़ो कि इन देवी या इन देव जे या भॻवान जे बारे में छा लिखियलु आहे, हुनखे भॻवान न सम्झणो आहे असांखे, छो जो पोइ असांजी बुद्धि हुन में हली वेंदी न। त बाबा चए थो हाणे पंहिंजी बुद्धि खे कंहिंमें टिकाइणो आहे असांखे? हुन निराकार। छो जे ॾिसो जेकी चीज़ जीअं हूंदी उन रीति ई पाण हुनखे यादि कंदासीं त पंहिंजी प्राप्ति थींदी। जेकी चीज़ जीअं आहे उनखे उन रीति ई कम में लॻायूं त पंहिंजो कम बि ठीकु थिए। त निराकार आहे त निराकार रूप में जेसि ताईं यादि न कंदासीं पंहिंजे पाण खे निराकार रूप सम्झी करे, त हुन आत्मा खे परमात्मा खां प्राप्ति कीअं थींदी, सम्झ में कीअं ईंदी। त इहा ॻाल्हि बाबा पाण खे सम्झाइणो आहे। मुख्य ज्ञान इहो ई आहे। जंहिं समय आत्मा इहा पहिरीं ॻाल्हि सम्झी वेंदी न, त हुन खां परमात्मा खां हुन आत्मा में ऑटोमेटिकली शक्ति वेंदी आहे। ऐं आत्मा जॾहिं शक्तिशाली थी वेंदी आहे, पोइ त हुन खां ऑटोमेटिकली सुठा कर्म ई थींदा आहिनि। ज्ञान जो सागर पतित पावन प्राणेश्वर बाप उहो ई आहे, उहो ई असांजो प्राण बचाइण वारो आहे। प्राण सां आत्मा खे प्राण चईंदा आहिनि न। हाणे आत्मा खे बचाइण आहे, माण्हू सोचंदा आहिनि कि हिन जा भॻवान ही भॻवान हिन जो प्राण बचाए। माण्हू चईंदा आहिनि कि इहो जींदो ई रहे। हीअं कीअं थी सघंदो आहे जींदो ई रहे? शरीर आहे, केसि ताईं हलंदो? जॾहिं सतयुग में देवी देवताउनि खे बि पंहिंजो शरीर छॾिणो पवंदो आहे, त हितां जो त तत्व ई अहिड़ा आहिनि, त शरीर बि एॾो हले नथो न। सतयुग में त तत्व सतो प्रधान हुया न, त शरीर बि एतिरो 150 साल हलंदो हुयो। आत्मा में बि शक्ति हुई न, आत्मा में बि सम्झ हुई। हाणे न आत्मा में सम्झ आहे, न तत्व एॾा सुठा आहिनि, न ही पंहिंजे खाइण पीअण जेको बि पाण खाऊं था, भई बढ़िया से बढ़िया चीज़ था खाऊं, लेकिन ताक़त त न आहे न। त हिन करे बाबा हाणे पंहिंजा प्राण बचाइण आयो आहे, अर्थात आत्माउनि खे शक्ति गुण सम्झ ॾियण। इन रीति आत्मा खे बचाए थो बाबा, छो जी आत्मा दुखी थी वई आहे न। पाण चईंदा आहियूं प्राण बचाए पिए, त अज्ञान काल में चईंदा हुआसीं कि हे भॻवान हिन जा प्राण बचाए, हिनखे जीअ दान ॾे। लेकिन इहो बि न पतो हुयो कि हिन जी आत्मा जे लाइ त असां चऊं। आत्मा त सदा आहे ई न, आत्मा थोरी मरदी आहे, शरीर ख़तम थी वेंदो आहे।
त पाण हर हिकु ॻाल्हि जेकी मुख सां चऊं था, चाहे तव्हां शास्त्रनि में था पढ़ो, ग्रंथनि में था पढ़ो या किथे बि था ॿुधो, हर हिकु ॻाल्हि जो अर्थ सम्झो। चाहे तव्हां हिकु कलाक न ॿुधो, हिकु मिंट ई ॿुधो, हिकु लाइन ई ॿुधो, लेकिन उन लाइन जो तव्हां अर्थ पंहिंजे अंदरि वीचार करो। इहो ई तव्हांजे मन जे लाइ भोजन अथव। माण्हू त कलाक कलाक 2 कलाक बि ये पाठ आदि भक्ति आदि कंदा आहिनि, लेकिन आत्मा खे त भोजन न मिलियो न। आत्मा में जेको मन आहे हुनखे वीचारनि, सुठे वीचारनि जो भोजन खपे। उहो पाण खे कॾहिं मिलंदो उहो सुठे वीचारनि जो भोजन? जॾहिं पाण हर हिकु ॻाल्हि खे यथार्थ रीति सम्झंदासीं। पाण भले केतिरी देरि बि कुझु करूं या ॿुधूं, लेकिन असां कुझु ॻाल्हि सम्झी करे पंहिंजी आत्मा खे ॾिनो ई न, पंहिंजे मन खे ॾिनो ई न, त वापसि खां वापसि जेतिरो देरि बि तव्हां ॿुधो, कलाक 2 कलाक, हुन खां पोइ वापसि मन फालतू ॻाल्हियुनि में हली वियो। त इन सां पंहिंजी उन्नति त न थींदी न। आत्मा में कुझु उन्नति, कुझु सम्झ अचे जंहिंसां हुनजो जीवन सुख शांति में थिए। त ज्ञान अर्थात सम्झ जंहिंसां आत्मा जी उन्नति थींदी आहे। छो जी जॾहिं पाण हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे पंहिंजे मन में विहारंदासीं न, त उन रीति पंहिंजा सोच, संस्कार, पंहिंजी बुद्धि कार्य कंदी आहे। उहो पंहिंजे कर्म बि सुधरंदा रहंदा। ॾिसो माण्हू छा चईंदा आहिनि कि एॾे भक्ति था करो, एॾा पाठ था करो, त बि सुधरो नथा, त बि तव्हां में क्रोध वियो न आहे, तव्हांजा संस्कार ओड़ा जा ओड़ा ई। छो जी पाण सिर्फ़ु कलाक 2 कलाक वेही आयासीं, आत्मा खे कुझु थोरी ॾिनो पाण। आत्मा में जेको मन आहे हुनखे सम्झ ॾिनी पाण न। छो जी पाण उहो पाण खे हुनजो अर्थ सम्झ में ई नथो अचे। पाण त वेही त आयासीं, सत्संग आदि करे आयासीं, लेकिन सम्झ त कुझु न वठी आयासीं न। बसि मन इन रीति पाण मन खे चयो कि हा मां एतिरो घंटो वेठी, लेकिन बाबा चए थो न, भले तव्हां 2 घंटे खां न वियो, तव्हां 2 मिंट ई हिकु लाइन ॿुधो, हुनजो अर्थ पंहिंजे मन खे ॾियो, ऐं उहो ई अर्थ तव्हां सॼो ॾींहुं वीचार कंदव त तव्हांजे मन खे नया नई सम्झ में ईंदी। इन सां पंहिंजो मन सुठी ॻाल्हियुनि में बिज़ी रहंदो। पंहिंजे जीवन में दुख अशांति छो थी आहे? छो जी पंहिंजो मन सदा ई बुरी ऐं उल्टी सिधी ॻाल्हियूं थो ॿुधे। त हाणे कुझु बि ॿुधो था, कुझु बि करो था, हिकु लाइन पढ़ो, हुनजो अर्थ वीचार करो ऐं हुनजे बारे में सॼो ॾींहुं सोचो, त तव्हांजो मन बि बिज़ी रहंदो ऐं तव्हांखे बुरा वीचार बि न ईंदा, फालतू वीचार न ईंदा। हुन सां तव्हांजे घर जो वायुमंडल बि सुठो थी वेंदो। पाण चऊं था असांजे घर में त सदा ई किटपिट हलंदी रहंदी आहे। छो जी जेका रहण वारा आहिनि उन्हनि जे मन में सदा ई किटपिट रहंदी आहे। हुतां जो वातावरण ई अहिड़ो आहे। ऐं पाण ई सॼो ॾींहुं चऊं था खिटपिट थी थिए, लड़ाई थियनि, त उहो पंहिंजे मुख जो शब्द बि सच थी वेंदा आहिनि। त हाणे पंहिंजे मन खे जेतिरो पाण सुठे वीचारनि में लॻाईंदासीं, पंहिंजे मुख सां सुठी वाणी चईंदासीं, ओतिरो पंहिंजे आसपास जे घर आदि जो बि वायुमंडल सुठो थींदो आहे। त ईश्वर बाप हाणे पाण खे आत्माउनि खे प्राण अर्थात आत्माउनि खे सम्झ ॾियण आयो कि हे जीव जी आत्मा, तूं पंहिंजे पाण खे पहचान, तूं पंहिंजे बाप खे पहचान, हुन रीति यादि कर, त ई तोखे सदा जे लाइ सुख शांति मिली वेंदी। हाणे त रोज़ पाण जेसि ताईं इहे करूं न सत्संग आदि, तेसि ताईं पाण खे उहो सुख नथो मिले, थोरे समय जे लाइ बि उहो ई दुख परेशानियूं। लेकिन हाणे हिकु ई बार आत्मा परमात्मा खे एॾो सुठी रीति पहचाने करे यादि थी करे कि हुनजा अॻियां जा 21 जन्मनि में दुख छा आहे इहो हुनखे पतो ई न हूंदो, विकार छा आहिनि इहो हुनखे पतो ई न हूंदो, सदा ई सुख शांति में रहंदो। त एतिरो ऊचो ज्ञान, एतिरी ऊची सम्झ पाण खे बाबा ॾिए थो, त हिनखे जेतिरो पाण अंदरि ई अंदरि वीचार कंदासीं, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे, ओतिरो पाण में इहे ज्ञान जी रोशनी, ज्ञान जी सम्झ, आत्मा जो परमात्मा जो ज्ञान सम्झ में ईंदो। आत्मा गुप्त भ्रुकुटी जे विच में वेठी आहे, हुनजो बाप बि गुप्त परम धाम में रहण वारो, लेकिन उहो हाणे हिन सृष्टि ते आयो आहे। छो? पंहिंजे ॿारनि जो प्राण अर्थात आत्मायूं जेकी आहिनि बाबा जो ॿार आहिनि,
उन्हनि खे हाणे सम्झानी ॾियणा आहिनि, उन्हनि खे सुख शांति जो राह ॾेखारणा आहिनि। छो जी मुख्य त आत्मा ई आहे न जो शरीर खे हलाए थी। त बाबा कंहिंखे सम्झानी ॾींदो, शरीरनि खे थोरी ॾिसी करे ॾींदो आहे। बाबा खे त पतो अथसि इहो शरीर अॼु आहे कल्ह न आहे। छो जी शरीर त विनाशी आहे न, 5 तत्वनि जो ठहियल आहे। लेकिन बाबा त ख़ुदि बि अविनाशी आहे, त अविनाशी चीज़ुनि खे सम्झ ॾींदो आहे जेकी सदा ई रहे। हिन दुनिया में कोई बि अहिड़ी चीज़ न आहे जो सदा रहे, सिर्फ़ु आत्मा ई अहिड़ी आहे जो सदा ई रहंदी। ॿियो प्रकृति त आहे सही, पाणी हवा इहे सभु, लेकिन आत्मा परमात्मा सदा ई रहंदा आहिनि। परमात्मा बि हिन सृष्टि ते अची करे कंहिंसां ॻाल्हाईंदो आहे? आत्माउनि सां। आत्माउनि खे सम्झ ॾींदो आहे, आत्माउनि खे चईंदो आहे कि तूं हाणे पंहिंजो स्वभाव संस्कार पंहिंजी सोच खे बदल, त तुंहिंजो जीवन सुख शांति में थींदी। हिन विकारनि खे छॾ। आत्मा खे चईंदो आहे हिन विकारनि खे छॾ त तुंहिंजो जीवन सुख शांति में थींदी। बाबा परम धाम मां अची करे आत्माउनि खे श्रीमत ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे। जे घर में वॾा नंढनि खे सम्झ ॾींदा आहिनि न, हिक ॿिए खे सभु माण्हू सम्झ ॾींदा आहिनि, हिन ॻाल्हि में हीअं कर, हिन ॻाल्हि में हीअं कर। कोई नयो कोर्स खणंदो आहे त उहो जंहिं पहिरियों कोर्स खयो हूंदो उन्हनि खां राय सलाह कंदो आहे। कंहिंजी शादी थी वेंदी, नई शादी थी आहे, त उहो उन्हनि खां राय सलाह वठंदी कीअं असां घर हलायूं। कंहिंजो ॿार थो पैदा थिए त उहो सिखंदा आहिनि। ईअं नई नई रीति माण्हू सिखंदा रहंदा आहिनि। लेकिन हाणे केरु आयो आहे असांखे सलाह ॾियणु, श्रीमत ॾियणु, सम्झ ॾियणु? स्वयं आत्माउनि जो बाप परमात्मा। बाबा चए थो मां विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ। पंहिंजा त हर हिकु सभिनि जा अलॻि अलॻि वॾा वॾा अलॻि आहिनि, सभिनि जी मत अलॻि आहे। हिन दुनिया में सभु धर्म वारनि जी मत, सभु धर्म वारनि में जेका वॾा आहिनि उहो अलॻि चईंदा, उन खां नंढा अलॻि चईंदा। हर घर में अलॻि अलॻि मत आहे। अॼु तव्हांजे घर ई केतिरा माण्हू आहिनि, सभिनि जी अलॻि अलॻि सम्झ आहे न, सभु पंहिंजी पंहिंजी सम्झ अनुसार था हलनि। लेकिन हाणे बाप अची करे सभिनि आत्माउनि खे हिकु ई मत ॾियणु आयो आहे, हिकु जहिड़ी ई मत ॾे। जॾहिं पाण सभु आत्माऊं हिकु जहिड़ी ई मत ते हलंदासीं तॾहिं पंहिंजे जीवन में सुख शांति ईंदी। अॼु घर में खिटपिट छो आहे? कोई हिकु ईअं चईंदो, हिकु ईअं चईंदो। त बाबा हाणे हिन पूरी सृष्टि रूपी घरनि में, हिन पूरी सृष्टि रूपी घर जो एॾो वॾो आहे जिते एॾी सारी आत्माएं रहंदियूं आहिनि, सभिनि आत्माउनि खे हिकु ई मत ॾियणु। कहिड़ी मत? सभिनि खां पहिरियों त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। ॿी मत आहे कि मूंखे निराकार रूप में यादि करो। टी मत आहे कि हाणे न विकारनि खे छॾो। इन टिनि ॻाल्हियुनि खे पाण सॼो ॾींहुं जेतिरो ध्यानु में रखंदासीं ओतिरो पंहिंजो जीवन सुठो आहे। परमात्मा मत थो ॾे, उहो त सुखनि जो सागर आहे न, दुख हरता सुख करता है। अगरि हुनजी मत ते हलंदासीं निश्चय करे, पक्को करे कि हा मुंहिंजे बाप मूंखे इहे चए थई त मां कंदमि, त पंहिंजे जीवन में कॾहिं दुख अची सघंदो आहे? पाण खे कहिड़ी ॻाल्हि जो गम थी सघंदो आहे? उहो त सदा ख़ुशियुनि जो सागर आहे न। उनजी मत ते हली करे असांखे कॾहिं बि कहिड़ी ॻाल्हि जो गम बि न थी सघंदो आहे, दुख बि न थी सघंदो आहे। ऐं पाण कॾहिं बि पाण खे ईअं न लॻंदो कि मूंखे इहा चीज़ न आहे। छो जी आत्मा तृप्त थी वेंदी आहे न। पंहिंजे बाप सां जॾहिं आत्मा मिलंदी आहे त हुनजो बाप सर्वशक्ति गुणनि ज्ञान जो सागर। आत्मा खे छा खपे? अॼु दुनिया में आत्माउनि खे छा खपे? सुख खपे, शांति खपे, ख़ुशियूं खपनि, शुद्ध पवित्रता खपे, ऐं अलॻि अलॻि चीज़ुनि जी सम्झ खपे। ये ई खपे न। ॾिसो, अगरि घर माण्हू खे पैसो बि आहे पर चईंदा आहिनि असांखे पैसो त आहे लेकिन सुख न आहे। त छो जी आत्मा जी प्रॉपर्टी सुख आहे न। ये कागज़ जा नोट, सुठा घर, गाॾियूं त हिन सां त शरीर, ये त शरीर जे लाइ सुखनि जी चीज़ आहे। लेकिन असांजी आत्मा खे सुख नथो मिले हिननि चीज़ुनि सां, त उहो केरु ॾींदो असांखे? सुख जी महसूसता असां करे सघूं, उहो आत्मा में केरु ॾेई सघंदो? उहो शक्ति परमात्मा। त हाणे सृष्टि ते केरु आयो आहे? परमात्मा। आत्माउनि खे इहे सभु ॾियणु आयो आहे।
आत्माउनि जी जेकी प्रॉपर्टी आहे न, सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियूं, ये सभु बाबा असां आत्माउनि खे ॾियणा ऐं हिन समय हूंदो आहे जॾहिं आत्मा पंहिंजे पाण खे हिन सां भरपूर करे सघे। भई आत्मा हाणे बाबा खे यादि करे पंहिंजो सुखनि जो भंडार भरे छॾंदी, पोइ अॻियां जी जीवन में हुनखे भले बसि सतयुग में त सभु मिलंदो असांखे, लेकिन सम्झो हुनजे जीवन में अगरि हुनखे दाल रोटी भी मिलंदी न, लेकिन हुनजी आत्मा में सुख जो बाबा जो ॾिनल प्राप्ति आहे त हुनखे दाल रोटी खाइण में भी सुख मिलंदो। एतिरी बाबा असांखे शक्तियूं ऐं गुण ॾींदो। त परमात्मा खे सदा यादि रखी परमात्मा जी मत ते हली करे असां जे मन में कोई प्रकार जी इच्छा न हूंदी, असांखे दाल रोटी भी सुठे खां सुठो चीज लॻंदी। जीअं अॼुकल्ह माण्हू सुठी सुठी चीजूं ठाहींदा आहिनि न, उन्हनि खे उहो सुठो लॻंदो आहे। दाल रोटी ॾियो त चईंदा इहे छा ग़रीबनि जी रोटी, लेकिन जेकी आत्मा अंदरि तृप्त हूंदी आहे परमात्मा खां हुन सर्व प्राप्ति पंहिंजे अंदरि करे रखी अथई, हुनखे दाल रोटी भी 36 प्रकार जा भोजन लॻंदा। त एतिरी परमात्मा में शक्ति आहे, उहो पाण खे हाणे ॾियणु आयो। लेकिन विधि छा आहे, कहिड़े कीअं रीति पाण हुनखे प्राप्त करे सघंदा आहियूं, जॾहिं पाण पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी हुनखे निराकार रूप में यादि कंदासीं, तॾहिं पाण खे इहे सभु प्राप्त थी सघंदो आहे। त हिन समय खे पहचानो आहे बाबा जी श्रीमत ते हलो। बाबा चए थो ॾिसो तव्हां चईंदा आहियो न कि भगवान वाच्य है, त ज़रूरु भगवान भी अची करे वाच्य कंदो। कॾहिं वाच्य कंदो? हाणे जे ही समय अची करे वाच्य कंदो आहे न। वाच्य अर्थात ॻाल्हाइण। कॾहिं ॻाल्हाईंदो? जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो, लेकिन उहो पंहिंजो शरीर त वठी न ईंदो आहे। इन करे ब्रह्मा जे तन में अची करे हिन ई समय ते असां सां अची करे ॻाल्हाईंदो, अर्थात वाच्य कंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿार जी सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। अलौकिक खेल ऐं खिलौननि सां खेलंदे हुए सदा शक्तिशाली थियण वारा अचल अडोर ठहो। अलौकिक जीवन अर्थात इहो जेको परमात्मा जी पहचान असांखे मिली आहे न, हिनखे अलौकिक जीवन चइबो आहे। त बाबा चए थो इन जीवन खे ॾाढो महत्व ॾेई करे जियो। शारीरिक शक्ति जे लाइ ॾिसो माण्हू खेल खेॾंदा आहिनि न, शरीर खे तंदुरुस्त रखण लाइ अलॻि अलॻि खेल खेॾंदा आहिनि। त बाबा चए थो हाणे हिन आत्मा खे तंदुरुस्त ठाहिण लाइ असांखे घड़ी घड़ी बाबा खे यादि करिणो आहे। जी हाणे शरीर खे तंदुरुस्त रखण जे लाइ त ॾाढी चीजूं आहिनि, ॾाढी प्रकार जी एक्सरसाइज व्यायाम आदि योगा आदि आहिनि, लेकिन आत्मा खे शक्तिशाली ठाहिण जो कमु केरु आहे? परमात्मा। त जीअं आत्मा खे तव्हां शरीर खे जीअं तव्हां शक्तिशाली ठाहींदा आहियो, हाणे पंहिंजी आत्मा खे बि शक्तिशाली ठाहिण लाइ परमात्मा खे यादि करो। त इहे एक्सरसाइज करो। कीअं? मां निराकार आत्मा, परमात्मा भी निराकार। त पंहिंजो बुद्धि योग मथे परम धाम में ब्रह्म लोक में परमात्मा सां लॻाईंदासीं। त इहे घड़ी घड़ी जीअं सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि कंदासीं त इन सां पंहिंजी आत्मा में शक्ति वधंदी आहे। ऐं पाण हिन दुनिया में रहंदे हुए बि कहिड़ी बि ॻाल्हि सां घबराईंदा, हारदा या दिलि शिकस्त न थींदा आहियूं। सदा ही अचल अडोर ठही करे अॻियां वधंदा रहियूं। स्लोगन आहे कोई भी संसार समाचार ॿुधण या ॿुधाइण, इहो इन जो मतिलबु आहे स्वयं में किचिड़ो जमा कर। हे संसार समाचार छा थींदो? इन ईअं कई, उन ईअं कई, इहो ई थियो न। हिकु त आहे ॿुधण, ॿुधंदासीं त बि मन में वेंदो। कंहिंखे ॿुधाईंदासीं त ऑलरेडी मन में आहे सही, तॾहिं त ॿुधायूं था। त इन सां छा थींदो? पंहिंजो फ़ाइदो थींदो कुझु? न ही पंहिंजो फ़ाइदो थींदो, न ही ॿुधण वारे खे फ़ाइदो थींदो। ऐं जंहिंजे बारे में असां ॿुधायूं था उनजो पाप ॿियो खणंदासीं। असां कंहिंजी बुराई कंदासीं न, त उनजो पाप ॿियो खणंदासीं।
पाण खे त कुझु सम्झ पाण खे कोई ॿुधाए थो, असांखे त पतो न आहे की उहो अहिड़ो आहे ईअं आहे, लेकिन उहो पाण खे ॿुधाए थो, पाण हुनजे लाइ अहिड़ो ई सोचूं था कि हा अच्छा ईअं ई कंदो आहे, त इहो पंहिंजे मथां पाप था खणूं पाण, कचिरो था भरूं पंहिंजी आत्मा में, पोइ सॼो ॾींहुं इहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि न, पोइ समय बर्बादु थी वियो न, हिन सां आत्मा जी शक्ति बर्बादु थी वई, ॿियो पाप कर्म बि चढ़ियो, उन सां बि असांखे हाणे छुटो करिणो पवंदो। त बाबा चए थो संसार समाचार ॿुधण ऐं ॿुधाइण, इहो छा थी वियो, स्वयं में किचिरो जमा करणु, आत्मा जे मन में किचिरो जमा कयो, त हाणे ॿुधो बि न ॿुधायो बि न, सभी सुठा आहिनि, तव्हांखे कोई ॿुधाए बि थो त तव्हां हुनजे मन, तव्हां पंहिंजे मन में इहे ई सोचो सभी सुठा आहिनि, त अगरि कोई इंसानु सुठो पंहिंजे स्वभाव संस्कार सां न बि हूंदो त तव्हांजे सोचण सां थी वेंदो सुठो, पंहिंजी सोचण में एतिरी शक्ति आहे, त पाण छो न सुठो सोचूं, पाण ग़लति छो सोचूं, पाण सदा ई स्वयं जे लाइ सभिनि जे लाइ सुठो 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 सोचंदासीं त पाण ई सभु सुठा थी वेंदा।